तव्हांखे पाण ख़बर आहे त पीपल्स पार्टी जो हमेशह मौक़िफ़ इहो रहियो आहे रोटी कपिड़ा और मकान इन जे मंशूर ते उन्हनि जी सॼी आइडियोलॉजी आहे ऐं ग़रीबनि जी पार्टी आहे, किसाननि जी पार्टी आहे, मज़दूरनि जी पार्टी आहे। अॾ नुकाती जेको चूंड मंशूर आहे उन में बि इहा झलक नज़र अचे थी। छाजे करे ॿियूं सियासी जमातूं तव्हांखे पाण ख़बर आहे और राइट खां लेफ्ट आहिनि, राइट खां लेफ्ट आहिनि ऐं पीपल्स पार्टी अहिड़ी जमात आहे जेकी लेफ्ट खां सेंटर आहे। तव्हांखे पाण ख़बर हुजे पीपल्स पार्टी अवामी सियासत कई आहे, छा चवंदो? बिल्कुलु बिल्कुलु तव्हां इलाही वज़नावती ॻाल्हि कई आहे जेका शइ ॿिनि पार्टियुनि खां पीपल्स पार्टी खे मुख़्तलिफ़ बनाए थी। इन जो मतिलबु इहो कोन्हे त असां अॻियां बहितरी ऐं रिफॉर्म जी ॻाल्हि नथा चाहियूं। इहे सभु शयूं मैनिफेस्टो जो हिसो आहिनि। जॾहिं बि मौक़ो मिलियो आहे त अमल बि कयो आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी ॾुखियुनि तरह हालतुनि में बि अवाम खे इहो सॼो अजो लटो कपिड़ो ॾियण जे हवाले सां ऐं उहो रिफ्लेक्शन असांखे उन्हनि जे मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट में, चाहे भुट्टो साहब जो दौरु हुजे, उहो इलाही विजनरी हुआ। उन्हनि जी हिकिड़ो ख़ासि पंहिंजो विज़डम ऐं ज़रूरतमंदी हुई। उन खां पोइ बि मोहतरमा साहिबा आसिफ साहब ऐं हाणे बिलावल साहब, त पार्टी जेका कलेक्टिव विज़डम सां हले थी ऐं बिल्कुलु इहा ई ॻाल्हि आहे असांजे मैनिफेस्टो में, असांजी नारे में, असांजी पॉलिसी में, त हर मुमकिन उहा कोशिशि कई वञे त माण्हुनि जूं जेके उमेदूं आहिनि उन्हनि ते लहिजे। ऐं पाण डेवलपिंग कंट्री आहियूं ऐं उन में चैलेंजिस तमामु घणा रिसोर्सिस आहिनि, पर हींअर जेको सूरत हाल रही आहे वक़्तनि उन में को जमहूरी सिलसिलो लाॻीतो न रहियो आहे। इन जे करे अढाई अहिड़ियूं शयूं जेके शुरूआती ॾहाकनि में ई थी वञण खपनि हा, अञा वधीक तेज़ी सां उभरंदड़ हुजे हा। पर हींअर बि तव्हां ऐं असां अवाम पाकिस्तान पीपल्स पार्टी मायूस न आहे। असीं चाहियूं था त जिनाह जो जेको नज़रियो हो उन ते कोशिशि करे, उहा अॼु जी बि ज़रूरत आहे त हिकिड़ो वेलफेयर स्टेट, ऐं उन वेलफेयर स्टेट जी जेका आहे उहा फाउंडेशन इहा ई आहे नज़रिए जी त तव्हां माण्हू खे पहिरीं त उन्हनि खे पाणी अझो लथो ऐं पोइ वरी इंसाफ़, त उनजी तक़ाज़ा इहा ई आहे त उहा शइ जिते उन्हनि जा फ़ैसला थियनि था उहो आहे ऐवान आहे जिते जमहूर पंहिंजो वोट ॾेई माण्हुनि खे पुॼाए थो। त ठीकु आहे, जमहूरियत हींअर जहिड़े बि सूरत में आहे, पर प्रोसेस खे बीहण न खपे। तॾहिं असीं चयूं था त इलेक्शन थी वञणु खपे ऐं ट्रांसपेरेंट थिए, हर मुमकिन कोशिशि कजे त जीअं एक्सटर्नल चैलेंजिस ते बि मुल्क, रियासत, माण्हू, साफ़ी माण्हू इहे सभु मोह ॾेई सघनि। ऐं इंटरनल जेके आहिनि इशूज़ आहिनि, दहशतगर्दी पुर खड़े थी पासे में, इंडिया जी मोदी जो फ़ाशिज़म जेको आहे उहो वक़्तनि फ़वक़्तनि उहो पंहिंजूं साज़िशूं सटे थो पाकिस्तान जे लाइ, उन्हनि खे मोह ॾेई सघिजे। ऐं पंहिंजी अंदरूनी जो गुरबत आहे ऐं एनर्जी जा मसइला, मौशियत जा जेके मसइला आहिनि, इहे असांजे लाइ वॾा चैलेंजिस आहिनि, उन्हनि खे पाण ठीकु करे सघूं।